नशो फ़िरोज़ जा ठेकेदार इंजीनियर हाईवे ऐं इंजीनियर बिल्डिंग्स ख़िलाफ़ AC ऑफिस नशो फ़िरोज़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो हंयो वियो। इन सिलसिले में वधीक ॾिसूं था ज़मीर वस्तुलो जी हिन रिपोर्ट में। NITयूं आहिनि 6-7 डिस्ट्रिक्ट जूं बि आहिनि, प्रांचल जूं बि आहिनि, रोडस में बि आहिनि, हाईवे में, बिल्डिंग में, एडुकेशन में। अॻु में पब्लिक हेल्थ वारी थी वई, तव्हांखे ख़बर आहे। हाणे ही राति पेट में असांजा जेके दॿनि में टेंडर विधासीं, उहे टेंडर खोलिया कोन अथनि, उहे दॿा भरिया पिया आहिनि। ही मनपसंदि ठेकेदार ॿाहिरियां ॻोल्हे उहे सभु मोरे मोकिलिया अथनि। जीअं अफ़गानी ईंदा आहिनि न, अफ़गानिस्तान मां काह कंदा आहिनि, सिंधड़ी तोखे क़ाबिल कंदार लॻंदी, ईअं सभु मोरे मोकिलिया अथनि। ऐं उहे तितरनि वांगुरु हिरी पिया आहिनि। अरे भाई हिकिड़े दफ़े अचो, ॿ दफ़ा अचो। अॼु 8-10 साल थिया आहिनि, उहे हर NIT में उन्हनि खे ॾेई था छॾनि ऐं चेक बैलेंस कोन्हे को। हाणे मां छा कयां, मां त दाऊं करे करे थकिजी पिया आहियां। अॻु में माई बाप ॿुधंदा बि आहे, इलू गिलू बि थींदो, हे बि थींदो, हो बि थींदो। हाणे कुझु ई कोन थो थिए। अॻु में बि उते मां मौक़ुफ़ ॾिनो, वज़ीर आला सिंध सैद मुराद अली शाह खे अर्ज़ु कयो त साईं हिननि ते केस दाख़िल कयो ऐं शादी असां खां वठो। हींअर बि मां अर्ज़ु कयांसि थो त मां लॻो पिया खोजना में, चोरनि जा पेरा खयो पियो वञा, चोर ॻोल्हे करे ऐं सबूत हथु करे तव्हां ॾे खणी ईंदुसि। उन ते अमल ऐं इहो तव्हां करे उन्हनि खे जेल में विझो ऐं हीअ जेका बोगस NIT ठही आहे, इहा कैंसिल कयूं वञनि ऐं उहो दॿा खोलिया वञनि। उन में हर शइ आहे, असांजा रेट भरिया पिया आहिनि। ही जेको अॼु ठेकेदार वीचारा ऐं असां जेको आहे एहतिजाज ते वेठा आहियूं, इन जो इहो ई मक़सदु आहे त ही जेके बि ठीका कनि था, इहे शफ़ाफ़ तरीक़े सां ठीका कनि ई नथा। हिन साल कमो पेश मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में 500 करोड़नि जूं स्कीमूं रखियूं वयूं आहिनि, जिन जी 50% एलोकेशन आहे। माना 250 करोड़ इन्हनि जे अकाउंट में पिया आहिनि, जेके जून ताईं ख़र्चु करणा आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो त 3 महीननि में 250 करोड़ तव्हांखे लॻे थो त ख़र्चु थींदे ॾिसण में ईंदा? इन जो इहो ई आहे मसइलो त हीअ छा था कनि त मनपसंदि माण्हुनि खे गैर शफ़ाफ़ तरीक़े सां टेंडर जेको आहे उहे अवॉर्ड करे ऐं बदिले में कमु कराइनि ई नथा। असां जेतिरो ॿुधो आहे त 25 खां 30% हिननि उन्हनि खां एडवांस वर्क आर्डर वरितो आहे, जंहिंजे करे इन्हनि उन्हनि खे गैर क़ानूनी तरीक़े सां वर्क आर्डर इशू करे छॾिया आहिनि। ऐं जेके हीअ बिड वग़ैरह इन्हनि जेके चाढ़ियूं आहिनि, इहे गैर क़ानूनी तरीक़े सां जेके सेपरा रूल आहे उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे इन्हनि 8 ॾींहं पहिरियां चाढ़े उनखे हिडन करे छॾियो आहे, जंहिंमें IT टीम जेका सेपरा जी आहे उहा इन्हनि सां मिलियल आहे। सो असांजी डिमांड इहा आहे त हिन NITs खे कैंसिल करे ऐं वरी शफ़ाफ़ तरीक़े सां ॿी NIT कराई वञे, त जीअं आवाम जो पैसो ऐं गवर्नमेंट जो पैसो कंहिं सही जॻह ते इस्तेमालु थी सघे। असां इन लाइ सभु गॾु थिया आहियूं, एहतिजाज कयो आहे पुरअमन त हीअ जेका आहे NIT कैंसिल कई वञे ऐं हीअ दुबारा NIT कई वञे। छो जो हीअ हिन जेका NIT कई आहे, हिन जी बिड 8 ॾींहं पहिरीं चढ़ी आहे, 8 ॾींहंनि खां पोइ हिननि शो कई आहे ऐं हीअ सरासर हिकिड़ी हिननि गैर क़ानूनी कमु कयो आहे। असां हिन गैर क़ानूनी अमल खे असां रोकणु चाहियूं था ऐं असां चऊं था त सही नमूने सां हीअ NIT थिए, जेको आवाम खे रिलीफ मिले ऐं प्रोफेशनल ठेकेदार पंहिंजो हक़ अदा करे, उहो पंहिंजो रोज़गार जो सही इस्तेमालु करे। ऐं इन लाइ असां इहे सभु दोस्त वरी असां एहतिजाज असां पंहिंजो जारी रखंदासीं जेसिताईं NIT कैंसिल नथी थिए। असांजो मुतालबो आहे असांजे डिवीज़न प्रेसिडेंट मोहतरम ज़िया हुसैन लंजार सां गौर वज़ीर खां त असां सां ऐं ख़ासि करे मोरे वारनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। नौशहरे वारनि खे ऐं कंडियारे वारनि खे मोरे में कमु ॾींदा आहिनि। महिरबानी NIT कैंसिल करे इंसाफ़ कयो वञे। हिननि जो वधीक चवणो हो त जेको हिते प्राइवेट माण्हू विहारिया वञनि था, जेके हू जो माण्हुनि खे उन जे पंहिंजी मनपसंदि माण्हुनि खे हू उन्हनि जे ज़रिए जेको आहे सो भारी रिश्वत जे एवज़ जेको आहे सो ठीका ॾियनि था। हितां जो जेको इंजीनियर आहे, जेको बिल्डिंग्स जो उहो भंगर आहे कोई, उन जो जेको आहे सो असुलु जेका पोस्टिंग आहे उहा SDO जी आहे, पर उनखे SDO ऐं इंजीनियर जी चार्ज बि ॾिनी वई आहे। ऐं हू जेको आहे सो जेका बि आवाम जे लाइ जेका बजट आई आहे तक़रीबन उनखे 400 करोड़ जी आहे, उनखे ज़ाया करे रहियो आहे। हितां जे ठेकेदारनि हितां जे जेको वज़ीर क़ानून आहे सिंध जो,
जनाब ज़िया लंजार उन खां मुतालबो कयो आहे त हिन जॻह मेगा करप्शन थी रही आहे उन जे ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे ऐं हितां जे जेके ठेकेदारनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं माण्हू जेके हिते नौशहर फिरोज़ जा आहिनि जिते का बि सहूलियत न आहे उनखे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु ज़मीर बिस्तरो, अवामी न्यूज़, नौशहर फिरोज़। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।